दोस्तों, इन वक्त आऊं हाला वारे रोड ऐं विच मां टंडो अलाया रोड, न्यू हैदराबाद सिटी रोड, उते मानी ऐं इमदाद विरहाए हाणे अची हिन हिकिड़े बनीअ जी चौकड़ीअ में वेठो आहियां। दोस्तनि जी टीम गॾु आहे जेका हूंदी आहे रोज़, शौकत सिरेवाल, अल्ताफ़ ख़ासकेली, ख़ादिम समो, नज़ीर बुलेदी, रफ़ीक कंडराणी, माशूक चांडियो, दर्शन सचदेव, खुर्शीद शेख, आज़ाद मीरवाई। टीम पई बदिलजंदी आहे, कॾहिं हिकिड़ा चार दोस्त, कॾहिं ॿिया। 11हों ॾींहुं आहे अॼु। हाणे ॿ टे ॻाल्हियूं तव्हां सां कयां। हिकिड़ो त हीउ आरज़ी मामिलो कोन्हे, हीउ ढिघो मामिलो आहे। 4 ॾींहंनि जी ॻाल्हि कान्हे जो मिड़े रिकॉर्ड जी पूराई करे 2-3 ॾींहं हणा वठ करे पोइ वरी पाणी को लही वेंदो, पोइ वरी ॻोठ आबाद थी वेंदा, वञी पहुचंदासीं। 2019, 20, 21 करोना हुई, सॼी सिंध में रोज़गार बंदि हो, माण्हू बुखुनि में हुआ। 21 जो अधु ऐं 22 जो अधु गुज़रियो त मथां सिंध खे ॿोड़ियो वियो। हाणे इन जो पंहिंजे ॿुॾण जो ॿधुरियूं फ़ाइदो पियो वठनि, पाण खे ॿोड़े ॿधुरियूं। हिकिड़ी सिंध सरकार जेका चए थी इमदाद ॾियो, खरबे रुपयनि जी इमदाद आई आहे पाड़ेसरी मुल्कनि तरफ़ां, चीन तरफ़ां, बांग्लादेश, यूरोपियन यूनियन, अमेरिका, UN, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन, यूनिसेफ, ऑक्सफैम, रेड क्रॉस। कराची एयरपोर्ट चवनि था भरियो पियो आहे माल सां, तंबुनि सां भरियल आहिनि, टेंट भरिया पिया आहिनि। ॾियनि कंहिंखे कोन था, ॿी ॻाल्हि आहे, हर तंबू हिकिड़ो वॾेरो MNA MP पाण सां 100 खणी वञी गुदाम में रहंदो, रखंदो पंहिंजे माण्हुनि लाइ, शिकारनि लाइ। तंबू हिकिड़ी नेमत आहे न, उहा शिकार लाइ उन्हनि खे खपे। उहो 100 हज़ार तंबू खणी वेंदो हिकिड़ो MNA वज़ीर, उन सां शिकार खेॾंदा। जॾहिं वेंदा उन्हनि वटि माण्हू महिमान ईंदा, तॾहिं उन्हनि लाइ तंबुनि वारा शहर ठाहींदा शिकार लाइ, ढंढुनि जे किनारे मज़ा कंदा। ऐं ख़ुराक हू पंहिंजे लाइ गॾु कयो वेठा आहिनि, ख़ुश्क ख़ुराक, कीअं वग़ैरह बाज़ार में विकिणंदा। तव्हां ॾिसो न फोकल पर्सन कहिड़ा रखिया विया आहिनि, जेके माहिर आहिनि कमीशन पाण वठण ऐं कमीशन ॾियण में। कहिड़ा माण्हू आहिनि सोचो न, जेके जिन ते खरबे रुपयनि जा केस आहिनि नेब में। उहे पैसा गॾु कंदा ऐं उहे पैसा मथे हिसो ॾींदा पंहिंजे मालिकनि खे ऐं पाण हिसो रखंदा, पोइ पाई पैसो ॾेखाव तौरु इस्तेमालु कंदा। हाणे हिकिड़ी धुरी आहे थी, ॿी धुर उहा आहे जेका हिन मौक़े जो फ़ाइदो वठी चवंदी त ॾिठो, जेकॾहिं कालाबाग डैम हुजे हा त ॿोॾि कान अचे हा। सिंधी ॿुॾनि पिया, सिंधी मरनि पिया, बलोच ॿुॾनि पिया, मरनि पिया, पठान ॿुॾनि पिया, मरनि पिया। ख़ैबर पख्तूनख्वा, सिंध, सराइकी बेल्ट, जनूबी पंजाब ऐं बलूचिस्तान ॿुॾल आहे, तबाह आहे। ऐं हिननि खे पेट जो सूरु हींअर कहिड़ो पियो आहे, कालाबाग डैम हुजे हा। ही पाणी सिंध जे अॿोज माण्हुनि खे सम्झ में शायदि न अचे, हुननि खे ख़बर आहे तॾहिं आराम पई था कनि। पाणी माहिर दोस्त विहारियो आहे, नालो कोन था खणो, माहिर दोस्त पंहिंजा सभु अहिड़ा आहिनि, तिन खां वरी उहो मोबाइल बंदि थियो वञे। सो तंहिंजे करे हुननि खे हींअर कालाबाग जो लाचार पियो, कालाबाग डैम ठाही, सिंध मरे पई, तबाह आहे, हिननि खे कालाबाग डैम। पाणी अचे पियो बलूचिस्तान जे जबलनि मां, ॿियो ड्रेनूं उथलियूं आहिनि। इन जबलनि जे पाणीअ खे ऐं ड्रेननि उथलण जे पाणीअ खे ऐं मच्छर जे पाणीअ खे ही मथे कीअं खणी वेंदा, तरबेला ॾांहुं ऐं मंगला ॾांहुं ऐं कालाबाग ॾांहुं। हीउ त उतां आयो ई कोन्हे, हीउ त उन पासे खां आयो ई कोन्हे जो डैम में रुकिजे हा। ऐं ॿियो बरसाति थिए 5 सालनि में 4 सालनि में हिकिड़ो दफ़ो डैम ठाहीनि, उहो सॼो साल वहाइनि, त माना सिंध पहिरीं ॿुॾे, हर चौथे साल सिंध ॿोड़ीनि ऐं बाक़ी 3 साल वरी सिंध सुकाइनि।
साज़िश आहे, ॿी साज़िश इहा आहे। टी साज़िश जिन में सिंधी बि इस्तेमालु पिया थियनि त सिंधी कराची न अचनि, कब्ज़ा कंदा। माना कराची के ॿिए माण्हू जी आहे जंहिं ते सिंधी कब्ज़ो कंदा। माना कराची का अरगोननि जी आहे, तुर्खाननि जी आहे, मुग़लनि जी आहे, यूनानियुनि जी आहे, अंग्रेज़नि जी आहे, जंहिं ते सिंधी अची कब्ज़ो कंदा। जेके फ़र्द जी मिल्कियत आहे त पोइ त चइजे बाबा हीअ फलाणो मिल्कियत नबी बख़्श जी आहे, हीअ अब्दुल शकूर जी आहे, ग़ुलाम नबी जी आहे, हीअ अला रखे जी आहे, हुन ते सिंधी कब्ज़ो था कनि। सरकारी ज़मीनूं उहे कंहिंजियूं आहिनि? सरकार जूं। सरकार छा हूंदी आहे? सम्झणु खपे सरकार ज़मीननि जी छा हूंदी आहे? कस्टोडियन, संभालींदड़, नज़रदारी कंदड़। ज़मीनूं हूंदियूं कंहिंजियूं आहिनि? उन सूबे जे असलूकनि मालिकनि जूं। उहे केरु आहिनि? सिंधी। त सिंधी अची पंहिंजनि ज़मीनुनि ते कब्ज़ो कंदा, बाक़ी अफ़गानी वेठा हुजनि, भारत मां आयल वेठा हुजनि, बिहार मां आयल वेठा हुजनि, बर्मा मां आयल वेठा हुजनि, अफ़गानिस्तान मां आयल वेठा हुजनि, सिंधी न अचनि। ऐं उन सां सिंधी वरी वज़ीर के उहे बि चवनि था कब्ज़ागीर न अचनि। कब्ज़ागीर हूंदा, कुझु भताखोर हूंदा, कुझु ॾुआरी हूंदा सिंधियुनि निसफ़नि में, उहे हर कंहिं धुर में हूंदा आहिनि। उन्हनि खे सिंधी पंहिंजे चंदाखोर हूंदा। केतिरा माण्हू हूंदा जेके किरोड़ वठंदा हूंदा, 99,50,000 खाई, 50,000 ॾेई, फोटा पोटा कढी ऐं इम्प्रेशन इहो विझंदा। अहिड़ा धंधोड़ी सिंध में पैदा थी पिया आहिनि जेके इंतज़ारु था कनि त मौला मींहुं वसाए कूड़ा छुटनि कम खां, या अल्लाह सिंध ते आफ़त नाज़िल कर त असीं वरी माल मेड़ियूं ऐं वरी लुटियूं। सोशल मीडिया खे इस्तेमालु करे माल मेड़े वरी लुट मार कयूं। सिंध में अहिड़ा कई माण्हू हूंदा जेके इहे कंदा हूंदा। पर हाणे उन्हनि सभिनी माण्हुनि जी आड़ वठी तव्हीं चओ त सिंधी कराची न अचनि। हाणे कल्ह खां कराची में वॉइस मैसेजिस, ऑडियो मैसेजिस, वीडियो मैसेज हलण विया आहिनि त हिननि खे छो पिया मोकिलियो, हीअ छो था अचनि हेॾां, कराची छो ईंदा, कराची सिंधी छो था अचनि। इहा सॼी हिकिड़ी मुहिम शुरू थी वई आहे। इहा नस्ल परस्तनि ऐं दहशतगर्दनि शुरू कई आहे। उहे दहशतगर्द जिन सिंधियुनि जो खून वहायो, जिन खे हिननि हुकुमराननि पंहिंजो इतिहादी बनायो, उहे दहशतगर्द शुरू थी विया। चौथों पासो हिकिड़ो ॿियो बि आहे त हिकिड़ियूं चैरिटी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, NGOs आहिनि, जेके चवनि थियूं असीं सिंध में खरबे रुपयनि जी इमदादी कमु पिया कयूं। पर उहो नज़र घटि थो अचे। फोटो सेशन वॾो आहे, सोशल मीडिया ते वॾो गोड़ आहे, नज़र घटि थो अचे। पर जेको बि असांजी इमदाद पाईअ जी बि कंदो, असीं उनखे आजिया कंदासीं। हींअर उन्हनि ते हमले आवर कोन थींदासीं। उन्हनि खे निशानो न आहे बनाइणो। पंहिंजे टारगेट खे कोन छॾिणो आहे। पंहिंजो टारगेट आहे ॿोॾि सतायल माण्हुनि जी मदद करणु। पंहिंजो टारगेट इहो कोन्हे त हींअर वेही पाण पंहिंजा मुखालिफ़ वधायूं। जेको पाईअ जो कमु करे उनखे चऊं त पाईअ जो कमु छो थो करे, इहो टाइम कोन्हे। ॻाल्हि सही आहे त जेका इमदाद हू कनि पिया, उन्हनि जो ऐलान कनि था, उहो ॾेखारियो त किथे आहे। पर इहा बि ॻाल्हि सही आहे त भला जेको पाई करे थो, रुपए जो क्लेम करे थो, उहो पाई करे पियो त उन सां वरी झेड़ो करे उहो पाई बि बंदि न आहे कराइणी। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त हिन वक़्त ते हिकिड़ो ॿियो तासिर ॾियण जी कोशिशि कई थी वञे त सिंधी नाअहल आहिनि, फ़क़ीर आहिनि, बुखिया आहिनि, लंघड़ आहिनि, पेनू आहिनि, उन्हनि खे ॿिया माण्हू पालीनि था। सिंध जी जेका गैस थी निकिरे न, उन गैस ते कराची, लाहौर, इस्लामाबाद, फैसलाबाद, पेशावर, कोयटा जे चुल्हनि ते मानी थी नथी अचे। तव्हां सभिनी खे ॿुधायां थो जेके सिंध जे माण्हुनि खे चवनि था त फ़क़ीर आहिनि, पेनू आहिनि, अची विया लिया, उन्हनि सिंधियुनि जी गैस ते तव्हां जूं चुल्हा तव्हांजा ॿरनि था। तव्हांजे रंधिणनि में, क्लिफ्टन ते, डिफेंस में, गुलशन इक़बाल में, नाज़िमाबाद में जेको बोड़ रधियो था, सो सिंध जे जामशोरे, सांगड़, ख़ैरपुर, हैदराबाद, दादू जे गैस जे ज़ख़ीरनि ते तव्हांजे घरनि में रधो पको थो थिए। मोटरसाइकिल खां वठी जेको ट्रॉलर हलायो था, पेशावर, इस्लामाबाद, कोयटा, पंजाब, फैसलाबाद, गुजरांवाला, लाहौर, कराची, हैदराबाद, इहो जेको ट्रॉलर खां वठी फटफटे ताईं जेको हले थो, उन में जेको पेट्रोल आहे उहो सिंध जे माण्हुनि जो आहे। उहो पेट्रोल को लाहौर मां कोन थो निकिरे, उहो सिंध जे ॻोठाणनि ज़िलनि मां निकिरे थो। ऐं कराची 1000 सालनि खां असांजो वतन आहे, लखे सालनि खां। उते छो कोन ईंदासीं? त हीउ चवंदो, मराठियुनि खे चवंदो मुंबई न अचो,
अरबन खे चवंदो दुबई न अचो, अंग्रेज़नि खे चवंदो लंडन न अचो, बंगालियुनि खे चवंदो ढाका न अचो, पंजाबियुनि खे चवंदो लाहौर न अचो, पख्तूननि खे चवंदो पेशावर न अचो। कराची असांजो आहे। खणी आरज़ी तौर ते अहिड़ा नाअहल माण्हू हुकुमरान आहिनि जेके सिंधियुनि खे कराची अचण में मदद जे बजाय रोकण में मुलविस आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk